अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वबरकातुहू। अल्लाह जा प्यारो जन्नत जा हक़दारो अल्लाह तव्हांखे सलामत शाद आबाद रखंदो। रब जी ज़ात तव्हांखे को ॾुखियो ॾींहुं न ॾेखारींदो न ई को कोसो वाह ॾेखारींदो। इंशाअल्लाह दुश्मन जी नज़रनि खां दूर हूंदो, सजण साम्हूं हूंदो। सभ खां पहिरियों त एतिरा काफ़ी सारनि व्हाट्सअप ते मैसेज कया आहिनि, मां कंहिंखे जवाबु ॾियां। ज़ाहिर आहे जवाबु ॾियण में टाइम लॻंदो, नाराज़ न थी जाए। मां नंबर त पंहिंजो शो कयो, पर हर के जा मैसेज आया आहिनि। मैसेजनि जा जवाब सभिनीनि खे मिलंदा इंशाअल्लाह। पर काफ़ी मैसेजनि जंहिंजो ॿुधूं था उन्हनि खे जवाबु मोटाए था ॾियूं। चवण जो मक़सदु छा आहे मुंहिंजो, जेके मां इहे लेक्चर जा बयान ॾिनो आहे त सभ खां पहिरियों त शेख ज़ुबैर कंहिंखे उछल ते न ॻाल्हाईंदो आहे। अलाह जा लख एहसान आहिनि, करोड़ एहसान आहिनि। मां उछल ते ॻाल्हाइण वारो न आहियां ऐं न ई वरी मां कंहिंखे हेठि किराइण वारो इंसानु आहियां। अॼु अलाह जी ख़लकियल इंसान ज़ात सां इहे रवैया हलनि था। अलाह जी ख़लकियल इंसान ज़ात सां इहे रवैया हलनि था। काफ़ी सारा आहिनि वीचारा जेके जल्दी पंहिंजे दिमाग़ में रखंदा आहिनि, पंहिंजो पाण खे अज़ियत ॾींदा आहिनि, सोच में हलिया वेंदा आहिनि, टार्चर ॾींदा आहिनि। तव्हां सोचूं छाजे लाइ था ॾियो पाण खे? वधो सोच ख़राबु अथव, ख़ुदा जो कसम सोच उहा ख़राबु अथव। यकीन कयो न, सोच बीमार करे छॾींदी अथई, दिलि खे बंदि करे छॾींदी अथई। दिलि जा वाल टे, उन्हनि मां हिकु वाल बंदि थी न, यादि रखजांइ त जेको कमु कंदे न, कमु करण ते दिलि न चवंदी। जेको बि कंदे सोच एॾी ख़राबु अथव। जंहिं कम में हथु विझंदे न, चवंदे त बसि मां हिन मां जान छॾायां, मां खां नथो थिए। उहो थियण वारो कमु बि तोखां रुकिजी वेंदो। इहे छाजे करे? इहा सोच जे करे, जेका तव्हां पंहिंजे दिमाग़ ते सोच था रखो न। हे माण्हुनि जो कमु छा आहे? इहे अज़ियत ॾींदा आहिनि, इहे तकलीफ़ ॾींदा आहिनि। ॾिस न, मुंहिंजो सभ खां सुवालु इहो आहे त तूं पहिरियों पंहिंजो गिरेबान खोल। गिरेबान खोले ईअं जाती पाए ॾिस त मां कीअं आहियां। तूं सही आहे न त ख़ुदा जो कसम साम्हूं वारा बि सही थी वेंदा। यादि रखजांइ, तूं जेकॾहिं सही आहे न त साम्हूं वारा बि सही थी वेंदे। जेकॾहिं तो में हेर फेर आहे न त पोइ यादि रखजांइ, तोखां वधीक अॻिते वेठा अथई। कोशिशि इहा कयो, पंहिंजो पाण खे सम्झो। जेके तव्हांखे तकलीफ़ था ॾियनि, तव्हां उन्हनि जे रस्तनि खां किनारा कयो। जेके तव्हांखे अज़ियत था ॾियनि, तव्हां उन्हनि खे छॾे मां सलाम करे अॻिते रस्तो वठ। दुनिया वॾी आहे, दुनिया वॾी आहे। उन कंहिंजे करे ॾिसो न, कंहिंजे करे तव्हां सोच में हलिया वञो। जा असांखे हीअं थो चवे, जा असांखे हूअं थो चए। हो चवे थो ठीकु आहे, तोखे छा थींदो? तोखे छा थींदो? इहे उहे ई अथई जेके तव्हांजी परपुट गिलाऊं कंदा आहिनि, तव्हांजे साम्हूं ईंदा आहिनि त तव्हांजी निवड़त कंदा आहिनि। ख़ुदा जो कसम आहे, इहे उहे ई अथव। सोचो, उन्हनि खे सुञाणो। कंहिंजी माइरुनि जा बचिड़ा आहियो तव्हां। यकीन कयो न, पंहिंजी ज़िंदगी जो पंहिंजी ॾिस न, पंहिंजे पाण खे ॾिस त मां कीअं आहियां। पंहिंजे पाण खे संभाल तूं, हिन हुनखे छॾ। इहे चापलूस, इहे चमचा, इहे मुनाफ़िक, इहे न मरंदा, कॾहिं बि न मरंदा। तूं रुगो सिधो थी, इहे तुंहिंजे आॾो पाण ई मरी वेंदा। तूं रुगो पाण खे सुञाण। तूं पाण खे सुञाणींदे न, यकीन करे न, ख़ुदा जो कसम इहे मरी वेंदा। पंहिंजे चेहरे ते मुस्कुराहट रखो। थोरा ॾंदड़ा ॿार हीअं खिलंदा कयो। ॾंद बि तव्हांजा ज़ाहिर थियनि। इहे ॾंद जेके न तव्हांजा, ख़ुदा जो कसम अॻिले जे लाइ, दुश्मन जे लाइ बुझो अथव, बुझो। यकीन कयो, बुझो आहे इहो। पंहिंजे चेहरे ते मुस्कुराहट रखो। तव्हां बि कंहिंजी माइरुनि जा बचिड़ा आहियो, गुलाब जा गुल। सम्झो, पाण खे सुञाणियो। हिन हुन जा टार्चर रखी पाण खे अज़ियतूं था ॾियो, तकलीफ़ूं था ॾियो। छा फ़ाइदो? आख़िर तूं बीमार थींदे, पाण खे अज़ियत पाण थो ॾे। हुनखे कुझु बि न थींदो, हुनखे कुझु बि न थींदो। हो हर वक़्तु तोखे अज़ियत ॾींदो। छो त उहो तुंहिंजो पाणी कशे वियो आहे। केरु बि हुजे, तव्हांजो उहो पाणी कशे वियो आहे। त हिनखे हाणे कहिड़ी अज़ियत ॾियूं? उन अज़ियत में हे वॾो तड़पंदो, फासंदो, माना फतकियूं ॾींदो। तव्हां अॻिलनि खे पंहिंजो रिमोट ॾेई वेठा। हे रिमोट आहे न, तव्हां अॻिलनि खे पंहिंजो इहो रिमोट ॾेई वेठा। हे रिमोट हाणे ॾिस न, तूं हुनखे पंहिंजा राज़ सॼा ॾेई वेठो आहे। पोइ हुनजी मर्ज़ी आहे तोसां कीअं उथे, कीअं वेह, तोखे कीअं नचाए, कीअं उथारे, कीअं विहारे। तूं पंहिंजा राज़ हुनखे ॾेई वेठो आहे। हर शइ हाणे रिमोट तूं हुनजे हथ में कयो आहे। तॾहिं इहे तोखे हिनमहिल अज़ियत थी मिलनि। थोरो सम्झो, पाण खे सुञाणे। कंहिंजी माइरुनि जा बचा आहियो, पाण खे अज़ियत न ॾियो। जेके तव्हांखे तकलीफ़ था ॾियनि, तव्हां उन्हनि खां किनारो कयो। जेके तव्हांखे अज़ियत था ॾियनि, तव्हां उन्हनि खां किनारो कयो। ऐं रही ॻाल्हि रोज़गार जी, रोज़गार में अलाह पाक जी आज़माइश वॾी हूंदी आहे। जेको बि पहिरियों नओं कारोबार कयो न, त सोच इहा रखजांइ त हे मुंहिंजो कारोबार आहिस्ते आहिस्ते उभरंदो। हिकिड़ा हूंदा आहिनि त वॾी इन्वेस्ट कई आहे, यार कारोबार हले नथो। इन में अलाह पाक जी आज़माइश हूंदी आहे। रब ज़ुल जलाल वल इकराम तोखे ॾिसंदो आहे त केतिरो सब्र करे थो। रब ॾिस न, क़ुर पाक में
99 मरतबा सबर जो लिखियो आहे 99 मरतबा सबर 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 इन अल्लाह व मसाबरीन मां सबर सां गॾु जेको बि नओं बिज़नेस कयो न त उन में इहा सोच रखो त मुंहिंजो हाणे स्टार्ट न थींदो कुझु टाइम लॻंदो अॼु ॾींहं घटि आहिनि त सुभाणे इनशाला ॾींहं वॾा बि ईंदा अलाह ते यकीन रखंदा कयो रब पाक ॾींदो आहे शैतान इब्लीस तव्हांखे विसा विझंदो आहे त यार रोज़गार नथो हले मां ॿी जाइ ते खोलियां काश सुठो हले हा मां हिते खोलियां काश सुठो हले हा पोइ इंसान खे इहो विसा शैतान इब्लीस विझंदो आहे ॿुधई न तूं शैतान इब्लीस खे लत हण तूं अलाह ते भरोसो रख रब ज़ुल जलाल वल इकराम ते यकीन रख अलाह जेके अॼु ॾींहं आहिनि इहे सुभाणे न ॾींदो रब सां प्यार रख अल्लाह सां मोहबत कर अल्लाह खां सिवा ॿियो कोई बि कोन्हे बाक़ी जेको ॿियो हथ ई बि न पोइ जा तोखे पैसो घणो आहे जा त पोइ तूं थोरो ले वारो आहे जा त तुंहिंजे चेहरे ते हुस्न आहे हिन जे करे घणा निमाणा ॿुथ करे तुंहिंजे आॾो पेश बि थींदा आहिनि पर तूं सभिनीनि खे इज़त ॾे तूं इज़त ॿिए खे ॾिंदे न त तूं पंहिंजे पीउ जो रिकॉर्ड ज़ाहिर कंदे छो इज़त पंहिंजे वॾनि खां शुरू थींदी आहे अगरि तुंहिंजो इख़लाक़ ख़राबु आहे न त सम्झ तुंहिंजे वॾनि में बि थोरो फॉल्ट आहे हक़ सच ॻाल्हायां थो दिलि ॾुखंदई तुंहिंजी छो मूंखे हक़ सच खां सिवा ॿियो कुझु न ईंदो आहे चवणु जेकॾहिं तुंहिंजे लहजनि ऐं ॻाल्हाइण में कुझु फॉल्ट आहे न त सम्झ मुंहिंजा सुहिणा तुंहिंजे वॾनि में फॉल्ट आहे सुधार पंहिंजे लफ़्ज़नि खे अल्फाज़नि खे जिन खे अज़ियत थो ॾिए त उन्हनि सां प्यार कर उन्हनि सां मोहबत कर इख़लाक़ वारो थी अल्लाह जो रसूल अल्लाह पाक मुस्तफ़ा मोहम्मद जी आल इख़लाक़ वारे इंसान सां मोहबत कंदी आहे नंढो हुजे चाहे वॾो हुजे सभिनीनि खे तूं इज़त ॾे अदब ऐं एतिराम कर जेको तोखे अज़ियत ॾे तूं बर्दाश्त कर तूं सबर कर यादि रखजांइ तकलीफ़ ईंदी आहे तक़रीबन जेके तव्हांखे अज़ियत था ॾियनि उहे पहिरियुनि ॾींहंनि में वॾी तकलीफ़ ॾींदा आहिनि बाक़ी यकीन करे अलाह जे फज़ल ऐं करम सां 365 ॾींहं उन तकलीफ़ खे बर्दाश्त खे दरगुज़र करणु सिखी वञ 365 ॾींहं ॾियां त न मिंट हेॾे थींदे न होॾे थींदे जिन तोखे अज़ियत ॾिनी आहे न तोखे पाण ई पंहिंजा चेहरा तुंहिंजे आॾो ज़ाहिर कंदा यकीन रखजांइ अलाह जी ज़ात में ऐं उतां तूं किनारो कर जाते तुंहिंजी इज़त न आहे छो न पोइ तोखे सोन जी प्लेट में ॾियनि चांदी जे चमच में ॾियनि यादि रखजांइ उतां बि किनारो कर अगरि तुंहिंजे पंहिंजनि अज़ीज़नि मां तोखे मोहबत मिले थी न त सम्झजांइ त सुहिणा को धमाको हणंदा जॾहिं तूं सोचे त मूंखे एॾी इज़त थी मिले ॻाल्हि छा आहे सम्झ में न अचे त सम्झजांइ त धमाको हणंदा पर हाली न अथई हाली तोखे इज़त ॾींदा तुंहिंजी बाक़ाइते हेठियां ई वठंदा तोखे मस्का हाणे घणो कुझु कंदा पर तूं पाण खे सम्झ ज़िंदगी सफ़ा आसान आहे ज़िंदगी खे तव्हां पाण ॾुखियो करे बीठा आहियो ख़ुदा जो कसम ज़िंदगी सफ़ा आसान आहे ज़िंदगी खे सम्झ इंसाननि जो कमु छा आहे तूं बीठो आहे त तुंहिंजे आॾो सभु तो जहिड़ा जॾहिं हेठि डाउन थींदो आहे त पोइ तोखां हर कोई अलॻि अलॻि थी वेंदो आहे न आहे हर कोई अलॻि अलॻि थी वेंदई ॼण तूं कुझु हुए ई न वरी जॾहिं अलाह पाक तोखे खणंदो आहे त वरी आस्ते आस्ते मैसेज जा सलाम अलैकुम करण इहे ईंदा अथई वरी तव्हांजे काफ़िले में ईंदा आहिनि वरी तव्हां सां घणो वेही करे पोइ तव्हां सां घणो वास्तो वधाइण जी कंदा वरी चवंदा जीअं हुयो पहिरियों तीअं कयूं पर तूं इज़त ॾियनि छो त अल्हम्दुलिल्लाह ज़िंदगी 4 ॾींहंनि जी आहे ख़बर का कान्हे का थी सघे मां तव्हां खां अवल हलियो वञा जेके वीचारा हर वक़्तु इहे सोच रखंदा आहिनि मां सुठो थियां सुठो थियणु को ॾुखी ॻाल्हि न आहे सुठो थियणु का ॾुखी ॻाल्हि कान्हे का तूं राति जो सुम्हण खां पहिरियों 10 मिंट सिर्फ़ु अलाह खे ॾे 10 मिंट अलाह खे ॾे अलाह जी तौबा ताइब कर अस्तगफिरुल्लाह या रब अस्तगफिरुल्लाह या रब अस्तगफिरुल्लाह या रब अस्तगफिरुल्लाह या रब 10 मिंट सिर्फ़ु अलाह जी ज़ात बाबरकात खे ॾे ख़ुदा जो कसम आख़िर में दुआ कहिड़ी घुर या रब ज़ुल जलाल वल इकराम मूंखे का ख़बर न आहे मां बेख़बर आहियां मां किन खे अज़ियत ॾिनियूं तकलीफ़ूं ॾिनियूं ॾुख आयुमि घटि वधि ॻाल्हायुमि या अलाह मूंखे ख़बर न आहे मां बेख़बर आहियां उन्हनि जे सदके तूं रब मूंखे बख़्शिश तूं मूंखे माफ़ कर ऐं जिन मूंखे ॾुखायो जिन मूंखे तकलीफ़ ॾिनी जिन मूंखे अज़ियत ॾिनी जिन मूंखे रुआरियो जिन मूंखे तड़पायो माना मां अलाह साईं उन्हनि खे माफ़ करे छॾियुमि सुबुह जो उथ फजर जी निमाज़ ते फजर जी निमाज़ पढ़ी क़ुरान पाक खोल क़ुरान पाक खे ॾिस थोरो पढ़ उनजे तर्जुमे खे ॾिस जीअं पढ़णु नथो अचे त तूं बिस्मिल्लाह रहमान रहीम बिस्मिल्लाह रहमान रहीम बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ंदो अचे ऐं अलाह पाक खे चओ या अलाह मूंखे क़ुरान पाक पढ़णु नथो अचे
ऐं कोशिशि कयो त कंहिं आलिम तव्हांजे पाड़े वारी मस्जिद में या किथे बि के हाफ़िज़ आहिनि, अलाह उन्हनि खे बि सलामत रखे, उन्हनि खां तव्हां तालीम वठो थोड़। इहा शायदि क़बर जी रोशनी अथव, यकीन कयो न, क़बर जी रोशनी अथव। क़बर में राहत ऐं सुकून मिलंदव। ॾींहं में 3 चकर मौत सॾींदो आहे। हे इंसान पंहिंजे लाइ सोच, हे इंसान मुंहुं में अंदरि अंधेरी अथई, कुझु खयूं अचिजांइ। यादि रख, 3 चकर सॾींदो अथई ॾींहं में मौत, पर तव्हां उन मौत खे नज़र अंदाज़ कंदा आहियो। अलाह तव्हांखे सलामत शाद आबाद रखंदो। मुंहिंजे चवण जो एतिरो ई लेक्चर, इहो काफ़ी आहे। बाक़ी तव्हां थोरो इन ते सम्झो, पंहिंजी ज़िंदगी खे पंहिंजी ज़िंदगी खे एॾो सुठे तरीक़े गुज़ारियो। ऐं ज़िंदगी सफ़ा आसान अथव, ॾुखियो तव्हां पाण बणाए वेठा आहियो हिन हुन जी ॻाल्हियुनि जी करे। जेके तव्हांजी तोहीन था कनि, तव्हां उन्हनि खे दरगुज़र करणु सिखो। ख़ुदा जो कसम तव्हांखे तकलीफ़ न ईंदी, यकीन कयो मुश्किल न ईंदव। जेके ॾिसो न तव्हांजी पर पुट गिलाऊं कनि, पर पुट तोहीन कनि, तव्हांखे पर पुट ग़लति ॻाल्हाइनि, उहे ई इंसान जॾहिं तव्हांजे साम्हूं ईंदा आहिनि न, तव्हां सां वॾी निवड़त करे मिलंदा आहिनि। तूं सम्झंदे त वॾो कोई हे सचो दोस्त आहे। यादि रखो, इन्हनि इंसाननि खे बि सम्झो, पर ज़िंदगी जेका ॾुखी बणाए वेठा आहिनि उनखे आसान कयो। आसान कीअं थींदी? सभ खां पहिरियों त अलाह जे क़ुर जी ज़ियारत कयो, अलाह जे क़ुर खे पढ़ो, अलाह छा थो फरमाए उन ते अमल कयो। ऐं सोणे मुस्तफ़ा मोहम्मद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस खोलियो, हदीस ते ॾिसो अलाह जो प्यारो रसूल छा थो फरमाए, उन ते अमल कयो। असां चवंदा आहियूं आशिक़े रसूल आहियूं, आशिक़े रसूल आहियूं। असांखे आशिक़े रसूल त आहियूं, पर कम आहिनि अहिड़ा? कसम अथव तव्हांखे पंहिंजे अलाह जो कम अथव अहिड़ा? न आहिनि कम, बसि नाले में आशिक़े रसूल आहियूं, आशिक़े रसूल आहियूं। जॾहिं साईं जी रबी अवल ईंदी त पोइ वॾा नाच गाना कंदा। इहो बसि हर कंहिंजो पंहिंजो रवैया। मूंखे कंहिंजे मज़हब खे छेड़णो न आहे, मां कंहिं मज़हब सां बसि बेख़बर आहियां। अलाह उन्हनि खे ख़ुशि रखंदो। मुंहिंजे चवण जो मक़सदु छा आहे, जॾहिं ॾिसो न आशिक़े रसूल बि सॾायो था त उहे कम बि रखो। असांजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा थो फरमाए, उन ते कंहिंखे अमल ई कोन्हे को। जॾहिं ॾिस असां अली जा हैदर करार जा असां हुबदार बि सॾियूं था त हज़रत अली थो फरमाए, जेको इंसान रब सां सचो आहे उहो मुंहिंजो हुबदार आहे, जेको अलाह सां सचो आहे उहो मुंहिंजो हुबदार आहे। तूं रब सां कुझु वास्तो बि न वधाए पोइ चवें अली अली, मां हाणे तोखे छा चवां? अलाह तोखे सम्झ ॾींदो। हज़रत अली जो फरमान आहे, जेको नमाज़ नथो पढ़े त उहो मुंहिंजो मोमिन न आहे, उहो मुंहिंजो हुबदार न आहे। हज़रत अली जो फरमान आहे। मां सोहे हैदर करार पंतनि जो मां नौकर आहियां, मां ग़ुलाम आहियां। ख़ुदा जो कसम, मां उन सोने हस्ती जो मां ग़ुलाम आहियां, मां नौकर आहियां। मां छा साईं जा तव्हांखे फरमान ॿुधायां, पर जंहिंसां तव्हां मोहबत कयो था, जेको तव्हांखे अलाह जो रसूल जी आल सां मोहबत कयो था, त अलाह रब ज़ुल जलाल वल इकराम सां सचा थींदो। अलाह सां सचा थींदो न, इंशाअल्लाह दुनिया तव्हांखे सॼी बाक़ायदे ख़ूबसूरत नज़र ईंदी। रब तव्हांखे सलामत शाद आबाद रखंदो। अगरि मुंहिंजे अल्फाज़नि मां कंहिंजी दिलि आज़ारी आहे त मूंखे माफ़ु कजो, पर मुंहिंजे चवण जो मक़सदु छा आहे, मां हक़ ऐं सच चवंदो आहियां, ग़लति कॾहिं बि न चवंदो आहियां। छो त इहा जिन खे तव्हां अज़ियतूं ॾियो था त उहो बि अलाह जो ख़लक़ियल इंसान आहे। जिन खे तव्हां तकलीफ़ूं ॾियो था उहो बि ख़लक़ियल रब ज़ुल जलाल वल इकराम जो इंसान आहे। अलाह ई हुनखे ख़लक़ियो आहे। जंहिंजो मज़हब जहिड़ो आहे उनखे उते रहणु ॾियो, कंहिंजे मज़हब खे बि न छेड़ियो त फिलाणो हे आहे फिलाणो हे। असांजे अॼु माशरे में शिया काफ़र, वरी सुनी हीअं, वरी हूअं हूअं। तव्हांजो कहिड़ो कमु आहे कंहिंजे मज़हब खे छेड़ण जे लाइ? जंहिंजो मज़हब जाते आहे उहो पंहिंजो ख़ुशि आहे, उन सां अलाह हिसाबु कंदो। भला तूं पासे वारी क़बर जी माना तकलीफ़ छॾाईंदे छा? तूं जॾहिं तूं ॿिए जी क़बर जो ज़िमो बि न खयो आहे त कंहिंजे मज़हब खे बि न छेड़ींदा कयो। अलाह इन में बि नाराज़ थींदो अथव। तॾहिं त घरनि में तकलीफ़ूं, केरु थो चवे त मुंहिंजे घर में राहत ऐं सुकून आहे? केरु आहे? इहो फितनो ख़तमु कयो। इहो हिक ॿिए जे मज़हबनि खे ॻाल्हाइण वारो जेको फितनो हले थो न, इहो ख़तमु कयो। अलाह जो कसम ज़िंदगी सफ़ा आसान अथव। अलाह तव्हांखे सलामत शाद आबाद रखंदो। जज़ाए कला ख़ैर, जाते हूंदो ख़ुशि ऐं आबाद हूंदो। मां सलाम।